खिपरो में सैफ जे ऑपरेटर ख़िलाफ़ ॻोठाणनि स्कूली शागिर्दनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। मैन चौक ते ॻोठ दोस्त मंगरियो जे रहवासियुनि हुमेर मंगरियो, अकबर भील, फुल ओरी स्कूली शागिर्दनि एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सैफ जे ॿाहिरि जे ऑपरेटरनि नूर मोहम्मद मंगरियो, अल्लायार मंगरियो असां सां फ्रॉड करे असांजे ॻोठनि जे शागिर्दनि जा नाला लिखी असां खां ॿनीअ जे प्लाट जा कागज़ बि वठी सैफ जो स्कूल ॿिए हंधि ठहिरायो आहे। स्कूली शागिर्दनि खे खिपरो में ख़ासि जो मेन रोड क्रॉस करे स्कूल ॾांहुं वञिणो थो पवे, जंहिंजे करे कंहिं टाइम बि स्कूली ॿारनि सां को हादसो पेश अची सघे थो। हिननि मुताबिक़ त असां सां फ्रॉड कंदड़ ऑपरेटर नूर मोहम्मद मंगरियो ऐं अल्हायार खे हटाए मक़ामी ऑपरेटर रखिया वञनि। स्कूल जे अॻूणी लोकेशन दोस्त मंगरियो ऐं बिल्डिंग ठहिराए ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।